लजालुट जो निशानो बणाईंदो रहियो। मुतासिर नारी चिताव ॾिनो आहे त इंसाफ़ न थियो त मासूम धीअ समेत पाण खे बाहि ॾेई छॾींदसि। नारी मुतालबो कयो आहे त जवाबदार शराब पी तशद्दुद जो निशानो बणाईंदो हो। 3 लख रुपया बि फुरे वियो आहे। इंसाफ़ कयो वञे। खैरपुर में नारी पारां नौजवान ते शादीअ जे आसिरे में 3 वरहनि ताईं लजालुट जो निशानो बणाइण जो इल्ज़ाम हयो वियो आहे। मुतासिर नारी जो चवणु आहे त जुमो ॻोठवासी इमदाद फुलपोटो शादीअ जो आसिरो ॾेई 3 वरहनि ताईं लजालुट जो निशानो बणाईंदो रहियो। इंसाफ़ न थियो त मासूम धीउ समेत पाण खे बाहि ॾेई छॾींदसि। एसपी खे अपील कयां थी त मुंहिंजी मदद कयो वञे। 3 सालनि खां वठी मूंखे तरींदो मुंहिंजी इज़त लुटींदो रहियो आहे। नालो छा आहे हुनजो? इमदाद फुलपोटो जुमे ॻोठ जो। ऐं शादी क़ुरान खणी उनजी आड़ में मूंखे धक हणंदो रहियो आहे, मूंखे मारींदो रहियो आहे ऐं मूंखे तशद्दुद कंदो रहियो आहे। जेको पैसो पाई आहे मूंखां लुटींदो रहियो आहे ऐं मूंखां 3 लख बि वरिता अथई। मुंहिंजी शादीअ जे आड़ में मुंहिंजा मिट माइट सभिनी जो समाज सॼे में मुंहिंजो कंध झुकाए छॾियो अथई। ख़ुदा रा मां इन्हनि खां मदद घुरां थी, न देर खां मूंखे बचाए वियो वञे, न त मां पाण खे ऐं नंढड़ीअ खे पेट्रोल विझी। अच्छा, तव्हांजे चवण जो मक़सदु दादा 3 सालनि खां वठी तव्हां सां ज़्यादती करे थो, इज़त लुटींदो रहियो आहे। जेकॾहिं तव्हां इनकार था कयो त तव्हांखे मारे थो, कुटे थो पियो। जी मूंखे धक हणे थो, मुंहिंजा कपिड़ा फाड़े थो, शराब पी। ऐं जॾहिं मां इनकार थी कयां त हू मूंखे धक हणी मुंहिंजो ॿाहूं मुरटे ऐं मूंखे ज़बरदस्ती थो मूंसां करे, ज़बरदस्ती थो करे। सुषमा वारी वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब लाहौर में प्रेस कॉन्फ्रेंस करे रही है।